इल्म, अदब, सियासत, समाजी भलाई, तारीख़ ऐं तफ़रीह ते मुश्तमिल अव्हांजो पंहिंजो सिंधी रुख न्यूज़ चैनल ॾिसणु न विसारींदा। तव्हां लाइ हर ख़बर जी सही ख़बर रुख न्यूज़ चैनल। बिस्मिल्लाह रहमान रहीम। रुख न्यूज़ चैनल जी टीम खे ऐं साईं अब्दुर भट्टी साहब खे जेको टीओ आहे पंहिंजो रुख न्यूज़ चैनल जो, उनखे मां मुबारकबाद थो ॾियां, उनखे मां सलाम पेश थो करियां। जंग जर में टीमियूं वठी असांखां ॾुख सूर पुछे थो, असांखां जेके सहूलियतूं न आहिनि उहे असांखां मालूम करे थो। मां अब्दुर भट्टी साहब जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजे इलाइक़े में अस्पताल का सरकारी का आहे हिते? सर, असांजो ॻोठ में त हींअर जेको आहे तक़रीबन 600-700 घर ते मुश्तमिल आहे। सर, असां वटि अस्पताल न आहे। इन जी हेल्थ जी वधि में वधि तकलीफ़ आहे सर असां वटि। असां इहा गुज़ारिश कंदासीं पंहिंजो रुख न्यूज़ चैनल जे टीम खे त इहो असांजो पैगाम आला क़यादत ताईं पुॼायो वञे, जो असांखे इहा शइ मुहैया थिए। अच्छा, भला हिते तव्हांजे इलाइक़े में कोई स्कूल आहिनि? बिल्कुलु भट्टी साहब, असांजे इलाइक़े में हर ॻोठ में स्कूल आहिनि। रोड साइड खां अलावा उस्ताद बिल्कुलु न आहिनि। रोड साइड ताईं स्कूल जेके आहिनि त कुझु उस्ताद बि आहिनि, पर नाले मातर आहिनि। जेकॾहिं 10 जी ज़रूरत आहे त उते 3 आहिनि, जंहिं 3 जी ज़रूरत आहे त उते 1 आहे। पर रोड थोरो रोड खां हेठि बिल्कुलु बिल्डिंगियूं बंदि पियूं आहिनि, कुझु बि न आहे, का शइ न आहे, ऐं उते उस्ताद आहे ई कोन, बिल्डिंगियूं ख़ाली पियूं आहिनि। सर, असांजो फ़सुलु हिते थींदो आहे, पंहिंजो कणक थींदो आहे, धाणो थींदो आहे, मटर थींदो आहे, चणो थींदो आहे। पर हींअर असांजो फ़सुलु बि सिम कलर जे वर चढ़ी वियो आहे, बिल्कुलु फ़सुलु असांजो नथो थिए। उहो छा वजह आहे? उहो असांजे ट्यूबवेल जेके बुढे साहब असांखे ॾिना हुआ उहे बिल्कुलु बंदि आहिनि। उन्हनि मां हिकु ट्यूबवेल नथो हले। सिम हाणे असां वटि एतिरो वधी आई आहे जो असांजो पाणी जेको आहे पीअण वारो बि खारो थींदो थो वञे। ऐं इहा ई असां रुख चैनल जे टीम खे गुज़ारिश बि कंदासीं, अर्ज़ु बि रखंदासीं त असांखे ट्यूबवेल ठाहे ॾिना वञनि, जीअं असांजी सिम कलर ख़तमु थिए, असांजी आबादी थिए, पाणी पीअण जे लाइक़ु थिए। असां वधि में वधि आला क़यादत खे बि अर्ज़ु कंदासीं, पंहिंजे MP असांजो मोहसिन आगा सिराज ख़ान खे बि अर्ज़ु कंदासीं त इन ते थोरो ध्यानु ॾियनि। तव्हां पीपुल्स पार्टी सां तव्हांजो वास्तो आहे, इहा बि ख़बर आहे, पर पोइ तव्हां वोट कॾहिं हेॾे होॾे त न ॾींदा? साईं, पीपुल्स पार्टी आगा सिराज ख़ान पहिरीं इलेक्शन 88 में बीठो आहे, त पहिरीं वोट असां आगा सिराज खे 88 खां ॾिनो आहे। हिन महिल ताईं आगा साहब खे ई असां वोट ॾिनो आहे, ऐं इंशाअल्लाह खटाईंदा आया आहियूं, पोलिंगियूं बि खटाईंदा आया आहियूं। जेको असांजी मदद हूंदी आहे उहा असांजी आगा सिराज सां खुलेआम हूंदी आहे। आगा साहब असांखे बि कॾहिं न विसारियो आहे, असां बि उनखे कॾहिं न विसारियो आहे। भला जेके आगा साहब नौकरियूं ॾिनियूं, उन्हनि में तव्हांखे बि का उन में फ़ाइदो थियो? बिल्कुलु साईं, आगा साहब असांखे कुझु एतिरियूं नौकरियूं ॾिनियूं। भट्टी साहब रुख चैनल न्यूज़ जी टीम खे मां एतिरो बि ॿुधाईंदुमि त आगा सिराज ख़ान असांखे एतिरो कुझु ॾिनो, उहो सोचियो बि न हुयोसीं त को हेतिरो बि असांखे ॾींदो। असांजे उन जूं असां ते वॾी महिरबानियूं आहिनि। आगा साहब असांखे 14, 16, 11, 18, 17 स्केल जूं नौकरियूं ॾिनई, पर तक़रीबन 17-18 नौकरियूं ॾिनई। ओके साईं, अल्लाह हाफ़िज़। महिरबानी साईं।